अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आऊं यानी असन अब्बासी आवां जेकर मुझो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुझे चैनल के सब्सक्राइब कंदा, बेल आइकन के क्लिक कंदा, जेकर मुझे ऑडियो पसंद अचे तो उनके लाइक कंदा, कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे लोक कहाणियूं जुल्द टियों, परियुनि देवनि जादूगरनि डाइणियुनि ऐं नजूमियुनि जूं ॻाल्हियूं। मुरतब डॉक्टर नबी बख्श खान बलोच, छपाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध, छापो 5 जनवरी 2014 ईस्वी। हीअ ॻाल्हि विचोले ताल के हालामा काज़ी नूर मोहम्मद खां मिली। कहाणी आहे देव ऐं शहज़ादो। हिकिड़ो बादशाह हो जंहिंखे 6 भाइर हुआ। ख़ुदा जी कुदरत जो सतनि खे औलाद कोन हो। घणेई पीर ॾोरियाऊं फ़क़ीर पुछियाऊं त मन को पोयर पैदा थिए, पर पंहिंजे वस में कोन हुअसि। राति ॾींहुं धणीअ दर ॿाॾाईंदो हो त मन को औलाद थिए। ख़ुदा जी कुदरत कनि सालनि पुॼाणा हिकिड़े भाउ जे घर में उम्मीदवारी थी। 10 महीना पूरा थिया ऐं चंड जहिड़ो शहज़ादो ॼाओ। ख़ुशीअ जी कहिड़ी ॻाल्हि कजे, शाही ख़ज़ाने जा दर खुली विया, ग़रीब गुरबा सभु ढापिजी विया। अञा शहज़ादे खे ॼाए 8 ई ॾींहं मस थिया हुआ त हिकिड़े देव फ़क़ीर जो रूप बणाए दरवाज़े ते निम जा पन ॿधल ॾिसी अची सह न हई। बानी ख़ैरात खणी आई पर फ़क़ीर न वरिती। चए तुंहिंजे हथ जी ख़ैरात न वठंदुसि, पर आउं शहज़ादे जी माउ जे हथां ख़ैरात वठंदुसि। बानी वञी अंदरि राणीअ खे ॿुधायो। राणी अञा पूरी चाक बि न थी हुई। मथे ते पाणी बि कीन विधो हुआईं, पर सिकी सिकी बचो मिलियो होसि तंहिं फ़क़ीर खे रंज करणु मुनासिब न ॼातो ऐं पाण ख़ैरात दर ते खणी आई। फ़क़ीर हिन जे हथ मां ख़ैरात वठी कुझु पढ़ी शुकार हंसि त उहा ॿकिरी थी पई। पोइ अॻियां पाण पुठियां ॿकिरी हलंदा हलंदा हिकिड़े शहर में अची पहुता। शहर जे ॿाहिरां हिकिड़ो गुंबज़ हो जंहिं ते 100 मणनि जी छिप रखियल हुई। जारगो देव लाहींदो हो ऐं देव चाढ़ींदो हो। कंहिं ॿिए खे उन जे लाहिण जी ताक़त कान हुई। देव उहा छिप लाहे ॿकिरीअ खे बि वठी अंदरि वियो ऐं छिप ॾेई घस बंदि करे छॾियईं। ॿकिरीअ ते कुझु पढ़ी उन खे असली शकिल में आंदाईं ऐं राणीअ खे चयईं त मूंसां शादी करे हिते सुखी थी वेह। हाणे कॾहिं बि वरी पंहिंजनि जो मुंहुं ॾिसण त ठहियो, पर ॿाहिरि जी हवा बि कान लॻंदई। राणी बि कुझु वक़्तु रोई पिटी रज़ा ते राज़ी रही देव सां खणी शादी कई। होॾां बानीअ ॾिठो त राणीअ ख़ैरात ॾियण ते देरि कई। सा सुध समाअ लाइ दर ते आई। का पहर न ॾिसी हेॾां होॾां लूहूं ॾिनई, पर किथे बि राणी ॾिसण में कान आयसि। सो वठी दाऊं कयईं। सॼे महलात में रोज राड़ो लॻी वियो। चढ़ियल कुन्हा लही विया। 7 ई भाइर सुख फिटाए ॻोल्हा में लॻी विया। लश्कर रैयत मतिलब त हिकिड़े हिकिड़े माण्हूअ ॻोल्हा कई, पर राणीअ जो पतो न पियो। पुछा मां फ़क़ति उहा ख़बर पई त अहिड़नि ओञाणनि वारो फ़क़ीर बराबरि शहर मां निकितो जंहिंजे पुठियां हिकिड़ी ॿकिरी लॻी वई हुई। ॿाहिरनि खे पक थी त उहो फ़क़ीर को देव हो जो राणीअ जो रूप मटाए खेसि ॿकिरी बणाए वठी वियो आहे। पोइ त 7 ई भाइर कसम खणी घोड़नि ते चढ़ी निकिता त जेसीं ताईं राणी न ॻोल्हे ईंदासीं तेसीं ताईं असांखे खाधो पीतो हराम आहे। 7 ई ॼणा पुछाईंदा पुछाईंदा हिकिड़े शहर में अची पहुता। उते हिननि खे राति पइजी वई। सो पाण में सलाह कयऊं त राति हिते गुज़ारिजे, सुबुह जो उथी वरी ॻोल्हा कजे। शहर जे ॿाहिरां हिननि खे हिकिड़ी झूपड़ी ॾिसण में आई। हीअ लंघे अंदरि विया त हिकिड़ी पोड़ी ॾिठाऊं। पोड़ीअ खे हिन कपिड़नि मां सुञातो त ही के वॾ घराणा आहिनि। सो संदन चङीअ तरह आदुर्भाव कयई ऐं जहिड़ो झूपड़ीअ जो हाल हो सो संदन अॻियां हाज़िर कयई। ख़बरुनि चारनि खां पोइ वॾे भाउ पोड़ीअ खे ख़बर ॿुधाई त असांजी भाॼाई हिकिड़े फ़क़ीर खे दर ते ख़ैरात ॾियण वई, पर वरी न वरी। ख़बर पई आहे त उन फ़क़ीर जे पुठियां हिकिड़ी ॿकिरी लॻी वई। जंहिं मां अनुमान कढियोसीं त उहो फ़क़ीर को देव हो जो राणीअ खे ॿकिरीअ जी शकिल में वठी वियो आहे। उन जी ॻोल्हा कंदे हिते अची पहुता आहियूं। राति हिते तरसंदासूं, सुबुह जो उथी अॻिते वेंदासूं। पोड़ीअ खे चयो त भाउ, जंहिं लाइ तकलीफ़ूं सठियूं अथव ऐं जेकी उञाण ॾिना अथव तन मां सम्झां थी त तव्हांजी भाॼाई हिते आहे, जा मूं पाण फ़क़ीर जे पुठियां वेंदे ॾिठी हुई। बराबरि उहो फ़क़ीर कोन्हे, हिकिड़ो देव आहे जो शहर जे उतर पासे हिकु गुंबद में रहंदो आहे। गुंबद जो दरवाज़ो 100 मणनि जो पत्थर आहे जो पाण लाहींदो ऐं पाण चाढ़ींदो आहे। रोज़ सुबुह जो उथी माण्हूअ जी शकिल में ॿाहिरि निकिरंदो आहे
ऐं दर चाढ़े शहर में चौपड़ रांदि करणु वेंदो आहे ऐं सिजल थिए वरी गुंबद में ईंदो आहे। पर अबा हू देव आहे, तंहिं करे ख़्यालु कजो, तकड़ि न कजो। ॿाहिरनि सॼी राति पासा वराईंदे गुज़ारी, निंड ग़ाइबु थी वियनि ऐं सॼी राति भञगड़ करणु लॻा त कहिड़े नमूने सां हिन सां मुक़ाबिलो कजे। नेठि सलाह बीठनि त सुबुह जो भली हू निकिरी वञे त हली गुंबद खे चइनी तरफ़नि खां जाचियूं ऐं लिकी वेहूं। जॾहिं सिजल थिए महिल हू मोटी अचे तॾहिं खेसि मुक़ाबले लाइ ललकारियूं ऐं खांसि ॿांह जी घुर करियूं। जे संवत न ॾिए त पोइ पंहिंजे 7 तलवारुनि सां ॾाढो कोन थींदो, खां ॾाढो कोन थींदो। उहा सलाह सिटे पोड़ीअ खां मोकिलाए उथी रवाना थिया। पोड़ी वञण महिल बि खेनि होशियारु रहण जो ताक़ीद कयो। हलंदे हलंदे ही 7 ई भाइर अची गुंबद वटि पहुता। उन ई महिल देव चौपड़ रांदि खेॾण लाइ शहर ॾे रवानो थी वियो हो। हिननि गुंबद खे चइनी तरफ़नि घुमी फिरी ॾिठो, पर का बि ॻिड़खी कान ॾिठऊं जो अंदर जो अहवालु वठी सघनि। घणेई राणीअ खे सॾु कयऊं, पर ॿियो थियो ख़ैरु। ही लिकी वेही रहिया, सिज बि अची अंदरि ॿाहिरि थियो त देव बि आयो। ही जवान बि टप ॾेई उलर करे आया। देव हिननि खे ॾिसी कोन ॾिनो। हिननि ईंदे शर्त देव खे चयो त असांजी जेका ॿांह खणी आयो आहीं सा यकदमि ॾे, न त 100 टुकर करे छॾींदासीं। देव हकल सां खेनि चयो त ॿांह बराबरि मूं वटि आहे, पर आउं अव्हां खे असुलु न ॾींदुसि। अञा ही उलर करण जी तयारीअ में हुआ त देव हिननि ते अहिड़ो को मंत्र पढ़ी शुकारियो जो 7 ई भाइर पंहिंजनि घोड़नि समेत पिंड पाण थी पिया। पोइ देव छिप लाइ अंदरि हलियो वियो। 2-3 साल गुज़री विया, पर भाइर वतन न वरिया। मौलात में राति ॾींहुं रोज़ राड़ो लॻो पियो। शहज़ादो अॼु नंढो सुभाणे वॾो जॾहिं 12 सालनि जो थियो तॾहिं हिक जेॾनि जूं टोकूं खेसि टहकाइण लॻियूं। सभु को थोरीअ घणीअ ते फ़कायो ॾींदो होसि त तूं अहिड़ो त निभागो आहीं जो ॼमंदे माउ विञायई, पोइ पीउ 6 चाचा गुम कयई। हिक जेॾनि जा ताना महीना सही। हिक ॾींहुं कावड़ में घर आयो ऐं चाचियुनि खे चयाईं त सभु को मूंखे निभागो थो सम्झे। हाणे आउं वञा थो। जे हयाती हूंदी त अम्मा बाबा ऐं चाचनि सां गॾियो ईंदुसि, न त आउं बि उन्हनि सां गॾु। अञा अॻूणा फट छुटाई कीना। ही त अंधनि अॻियां लठो। सो चाचियूं हिन खे चिंबड़ी पियूं, पर हीउ मुड़ुसु पंहिंजीअ ते चढ़ियो बीठो ऐं हिक बि न ॿुधी। चाचियुनि खे रोंदे छॾे घोड़े ते चढ़ी अलाह त्वार कयईं। सुध बुध वारो हो, सो पुछणा न मुझणा पुछाईंदो हिकिड़े ॾींहुं उन ई शहर में अची निकितो जिते देव रहंदो हो। शहर जे मुंहं में पोड़ीअ जी जाइ ॾिठाई। नानी नानी करे लंघे वटसि वियो। पोड़ीअ खे सभु हाल ॾिनाई ऐं राति रहण जी मोकल घुरियाईं। ॻाल्हियुनि कंदे ऐं हाल वठंदे पोड़ीअ चयसि त भाउ बराबरि तुंहिंजी माउ देव वटि आहे। देव तुंहिंजनि चाचनि खे घोड़नि सूधो पिंड पाण करे छॾियो आहे, जे गुंबद जे चौधारी बीठा आहिनि। तूं नंढड़ो आहीं, आउं डिॼां थी त तूं बि न देव जे वर चढ़ी वञी। शहज़ादे चयो त आउं हिलाली हूंदुसि त सभिनी खे छॾाईंदुसि, न त सिर तां आसरो आउं बि खणी आयो आहियां। पोइ पोड़ीअ खे पैसा ॾिनाई, जा शहर मां सीधो सामान वठी आई। राति जो खाई पी सुम्ही रहियो। सुबुह जो उथियो ऐं पोड़ीअ खां पुछियईं त हाणे कहिड़े पासे वञा। पोड़ीअ खेसि ॾस ॾेई चयो त देव हाणे चौपड़ रांदि करणु वियो हूंदो, तंहिं करे ख़बरचार वठण लाइ हीअ महिल चङी अथई। शहज़ादो यकदमि घोड़े ते चढ़ी गुंबद वटि आयो। चौधारी फिरियो, पर अंदरि वञण जी वाह हथ न आयसि। घणेई सॾ वाका कयईं, पर ॿियो थियो ख़ैरु। ख़्यालु आयसि त गुंबद जे हेठां सुरंग हणी अंदरि वञा। उहो ख़्यालु करे पोड़ीअ वटि मोटी आयो ऐं खांसि अची अहिड़ा औज़ार घुरियाईं। पोड़ी वई त पाड़े मां रंबो ऐं कोडर वठी आणे हिन खे ॾिनी। जे खणी शहज़ादो वरी गुंबद वटि आयो ऐं हिकु जाइ रिथे खोटणु शुरू कयईं। फुड़ीअ फुड़ीअ तलाउ नेठि हिकिड़े ॾींहुं संदसि महिनतूं साफ़ पयूं ऐं सुरंग वञी गुंबद में चाढ़ियईं। हीउ अंदरि गुंबद में दाख़िल थियो। सुभान अल्लाह, छा ॾिसे त गुंबद न आहे पर महल आहे। संदसि माउ हिकिड़े हिंदोरे में पई झूले। राणीअ मुदत पुॼाणा जो आदमज़ाद ॾिठो, सो चयईं त ए इंसान, तोखे मौत हिते वठी आयो आहे।
ख़ुदा जे वास्ते वापसि मोटी वञ। पर हू अमा मां करे अची पेरनि ते किरियुसि। राणीअ खे पाण सुञाणायई, जंहिं ते राणीअ चयसि त बा हीउ देव ज़ोरावर आहे, तूं हिन सां विड़ी कोन सघंदे, माठ करे मोटी वञ, मूंखे सम्झो त मरी वई। शहज़ादे चयसि त मां हेसी ताईं पहुची वियो आहियां, ख़ुदा घुरियो त देव खे मारे तोखे पाण सां वठी वेंदुसि। उते देव जे अचण महिल अचे थी, राणीअ पुट खे चयो त बा हाणे मुंहिंजे अचण जी महिल थी आहे, तोखे हिते ॾिसंदो त आहर जेॾा दाणा करे छॾींदो, तंहिं करे हाणे वञ। शहज़ादे चयसि त मां सांझीअ देव खां पुछ त संदसि साह किथे आहे, आउं हाणे वञा थो, तूं अंदरां सोराख़ बंदि करे छॾ, ऐं ॿाहिरां बंदि करे थो वञा, वरी सुभाणे ईंदुसि। शहज़ादो सुरंग बंदि करे मोटी पोड़ीअ वटि आयो। सिज लथे देव आदम बुई कंदो अंदरि आयो। राणीअ चयसि त तुंहिंजे कोट में आदम त ठहियो, पर हवा बि कान थी अची सघे, तुंहिंजो मग़ज़ु ख़राबु थी पियो आहे छा? वरी जो खणी मिठड़ियूं मिठड़ियूं ॻाल्हियूं कयई त देव खे ॻाल्हि ई विसरी वई। राति जो राणी चट ॾेई पुछुसि त साह ते भरोसो कोन्हे, अॼोको सिज सुभाणे बि ॾिसबो या न, तंहिं करे मुंहिंजी सलाह आहे त पंहिंजो साहु अहिड़े हंधि लिकाए रख जो को कोसो वाह बि न लॻे। देव चयसि त मुंहिंजे साह जो फ़िक्र न कर, उहो अहिड़े हंधि क़ाबू आहे जो आदम त ठहियो, पर जिन्ननि खे बि ताक़त कान्हे जो उन ते नज़र कनि। राणीअ चयसि त उहो कहिड़ो हंधि आहे, मूंखे बि त ॿुधाए छॾ। देव राणीअ जे धागे में अची वियो ऐं ॿुधायईंसि त मुंहिंजो साहु हिकिड़े कबूतर में आहे जो 7 समुंडनि जे विच में मुंहिंजे भाउ अजगर देव जे महलात में सोने पिंजरे में आहे। राणीअ चयसि त बराबरि, हाणे मुंहिंजो डपु लथो, उहो सोघो आहे। अञा बि मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं ॿुधाए देव खां सभु गस पंध पुछी छॾियईं। सुबुह जो देव रोज़ानी आदत मूजिबि रांदि करण लाइ ॿाहिरि निकिरी वियो। शहज़ादो बि नेरनि पाणी करे सुरंग ते आयो ऐं सुरंग खोले माउ वटि पहुतो। माउ खे ॾिसी ख़ुशि थी ऐं चयाईंसि त अबा शल ख़ुदा करे तुंहिंजो वार बि विंगो न थिए। मूं देव खां पुछियो, पर हिन जो साहु अहिड़े हंधि सोघो आहे जो तुंहिंजे पहुचण जी उते ताक़त कान्हे, माठड़ी करे मोटी वञ, मूंखे मोह सां साए छॾ। शहज़ादे घणो ज़ोर लाथुसि, नेठि सभु हाल ॿुधायईंसि। शहज़ादो बि मोकिलाए निकितो ऐं सुरंग बंदि करे पोड़ीअ वटि आयो। पोड़ीअ खां मोकिलाए दुआऊं वठी ॾस ॾे रवानो थियो। पुछाईंदो पुछाईंदो ॾुख ॾोझड़ा ॾिसंदो अची 7 समुंड ते पहुतो। हाणे वीचार में हो त महलात ते कीअं पहुचां। अञा उन्हनि ख़्यालनि में रोअण हार को थियो बीठो हो त हिकु लुधड़ो पाणीअ मां निकितो। शहज़ादे खे कप ते बीठल ॾिसी खांसि पुछियईं त तूं आसमान मां किरियो आहीं या ज़मीन ओगारे ॿाहिरि कढियो अथई। शहज़ादे चयसि त आउं देव जो बचो आहियां, पंहिंजे चाचे अजगर देव जे महलात में वेंदुसि। लुधड़े चयसि त आउं अजगर देव जो मुरीद आहियां, जे तूं संदसि भाइटियो आहीं त अची मुंहिंजे पुठीअ ते चढ़ त तोखे महलात में पहुचाए अचां। शहज़ादे खे उहा ई ॻाल्हि खपंदी हुई, सो टप ॾेई मथसि चढ़ी वेठो। लुधड़े अखि चिंब में आणे उते पहुचायसि। हीअ महलात जो नमूनो ॾिसी ॾंदनि में आङिरियूं ॾेई बीही रहियो। नेठि धणीअ जो नालो वठी अॻिते विख वधायईं। हिकिड़े कमरे में आयो त हिकिड़ी औरत ॾिठाई, ही चाची चाची करे अची पेरनि ते किरियुसि। माई अजब में पइजी वई। तंहिं ते शहज़ादे चयसि त चाचो किथे आहे। माईअ पुछियुसि त पहिरियां ई ॿुधाए त तूं केरु आहीं। शहज़ादे रोअण हार को थी चयसि त चाची आउं तव्हांजो भाइटियो आहियां, बाबे मूंखे मोकिलियो त वञी चाचे वटां घुमी अचु, हिते मूंखे लुधड़ो वठी आयो, पर अमां दुआऊं सलाम ॾिना अथई। माईअ खे बि पक थी त बराबरि ही मुंहिंजे ॾेर जो पुटु आहे। तॾहिं हिनखे चयाईं त चाचाई वियो आहे घुमण, सो इजो थो अचे। कंहिं महिल ओचितो तूफ़ान उथियो। चाचीअ हिनखे लिकाए छॾियो ऐं ॿुधायईंसि त जॾहिं चाचाई अचे तॾहिं आदेश चाचा करे वञी पेरनि ते पइजांइसि। देव बि आदम बुई कंदो महलात में आयो। ज़ाल चयसि त आदम बुई कान्हे, पर तुंहिंजो भाटियो घुमण लाइ आयो आहे। शहज़ादो बि निकिरी अची देव जे पेरनि ते किरियो। देव खणी कच्छ में कयसि, पिणस जूं ख़बरूं पुछियईंसि। शहज़ादे सभु अहवाल ॾिनूं। देव पंहिंजी ज़ाल खे चयो त हिन जी हर तरह ख़ातिरी कजि।
पोइ त शहज़ादो सॼो ॾींहुं पियो महलात में घुमंदो। हिन घुमंदे घुमंदे उहो कबूतर बि ॾिठो जो पिंजरे में पियो हो। हीउ सॼो ॾींहुं कबूतर सां पियो रांदि कंदो हो ऐं हिन खे हेराईंदो हो। चाचो ऐं चाची हिन जो शुगुरु ॾिसी पिया टिड़ंदा हुआ। हिन जॾहिं कबूतर खे पाण ते चङी तरह हेराए छॾियो तॾहिं हिन चाचे खे चयो त चाचा हाणे आउं अम्मा ऐं बाबे खे सारियां थो, हाणे वेंदुसि। अॼुकल्ह देव चयुसि त बाबा हिते रहंदे त असांजूं अखियूं थधियूं, हाणे जे माइटनि खे सारियो अथई त तयारु थी त तोखे किनारे ते छॾे अचां। शहज़ादो तयारु थियो ऐं कबूतर वारो पिंजरो खयईं। चाचस चयसि त बाबा उहो न खण, उन कबूतर में पिणे जो साहु आहे, बाक़ी ॿियो जेको खपई सो खण। शहज़ादे रोज़ लाहे ॾिनो, चए उते ॿियो त सभु कुझु आहे पर हीउ कबूतर मूंखे वणे थो, तंहिंखां सवाइ बाबे जो मंझंदि साहु आहे सो कोन छॾींदुसि, पंहिंजे सिर सां रखंदोसांसि। चाचस मुड़ुस खे चयो त ॾींसि त कबूतर खयो वञे मतां तुंहिंजो भाउ रंज थी पवे त मुंहिंजे पुट खे मुंहिंजो कबूतर बि कोन ॾिनऊं। हूअं ई पंहिंजे पीउ खे वञी ॾींदो, भले त कबूतर पिणस जे अखियुनि अॻियां हुजे। उन ते अजगर देव राज़ी थियो ऐं शहज़ादे खे पिंजरो खणी ॾिनई। पोइ हिन खे पंहिंजे पुठीअ ते चाढ़े समुंड जे किनारे ते वठी आयो जिते हिन जो घोड़ो बीठो हो। चाचस खां मोकिलाए शहज़ादो घोड़े ते सवार थियो, कबूतर पिंजरे मां कढी वर में सोघो कयईं ऐं मींहुं वाच कंदो अची पोड़ीअ जे घर पहुतो। ख़ुदा ख़ुदा कंदे राति गुज़ारियईं। सुबुह जो कबूतर पिंजरे में विझी शहर में आयो। पुछाईंदो पुछाईंदो चौपड़ रांदि जे पिड़ीअ में पहुतो। हिन दिलि में ख़्यालु कयो त कबूतर हथ में करियां मतां देव जो शूकारो न लॻी वञे। हिन कबूतर कढी हथ में कयो ऐं उनखे थोरो ज़ोर ॾिनई त रांदि कंदड़नि मां हिकिड़ो माण्हू रड़ करे उथियो ऐं शहज़ादे खे चयईं त उहो कबूतर विकिणंदे? हिन जवाबु ॾिनुसि त हा विकिणंदुसि। हीअ अॻियां ऐं देव पुठियां, देव सॼो पे ॾकियो, संदसि सभु वॼाऊं वयूं हलियूं जो साह जी सोढ़ अची थी हुयसि। गुंबद ते पहुची देव खे चयईं त पहिरियां ई हीअ पिंड पण असुलूकीअ शकिल में आणे। तंहिं ते देव शूकारो आयूं त 7 ई बादशाह असुलूकीअ शकिल में आया। शहज़ादे उन्हनि खे चयो त तव्हीं सभई घोड़नि ते चढ़ी तयारु थी बीहो, पर हिकिड़ो घोड़ो ख़ाली छॾियो। पोइ देव खे चयईं त बाक़ी मुंहिंजी माउ तुंहिंजे गुंबद में आहे, सा ॿाहिरि कढ। देव खे सिर सां लॻी पई हुई त अखि चिंभ में राणीअ खे ॿाहिरि आंदो। शहज़ादे माउ खे चयो त मां तूं बि घोड़े ते चढ़। राणी घोड़े ते चढ़ी त शहज़ादो बि अची घोड़े ते चढ़ियो ऐं अड़ी हयईं। देव बि हिननि जे पुठियां मिनथू कंदो डोड़ंदो आयो। शहज़ादे सट ॾेई कबूतर जो हिकु बाज़ पटी त देव जी बि बांह पटिजी वई। देव वठी रड़ियूं कयूं। अहिड़ीअ तरह शहज़ादो कबूतर जो हिकिड़ो हिकिड़ो उज़वो पटींदो देव खे अज़ाब ॾींदो घोड़ो डोड़ाईंदो वियो। जॾहिं पंहिंजे शहर खे वेझो पहुतो तॾहिं कबूतर जी मुंडी पटियाई त देव जी सिसी बि किरी पई ऐं पछाड़ीअ जी दांह करे हमेशह लाइ पूरो थी वियो। ही सभई ख़ैर सां पंहिंजे मुल्क में अची घिड़िया। पोइ त चओ तरफ़ ख़ुशियूं थी वियूं। शहज़ादो सभिनी जे अखियुनि जो तारो बणिजी पियो जो हिन जे करे सभिनी खे नई हयाती मिली। जीअं हिननि जूं उमीदूं पूरियूं थियूं तीअं शाल सभिनी भाइरनि जूं उमीदूं पूरियूं थियनि।